डिप्टी कमिश्नर मटियारी लाल दिनो मंगी ज़िले अंदर गैर कानूनी रहंदड़ परडेहिन ख़ास तौर ते अफ़गानिन के मुल्क निकाली ॾियण वारनि कार्रवाइन ते अॻभराई जो जाइज़ो वठण लाइ एक आला सतही गॾिजाणी जी सदारत कई, जंहिंमें एसएसपी मटियारी नूरुल हक विरिंद, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खोड़ो समेत ज़िले ऑफिसरनि ऐं ॻुझनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर मटियारी वाज़े कयो त हुकूमती पॉलिसी तहत गैर कानूनी परडेहिन ख़ास तौर ते अफ़गानिन ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करे खेनि मुल्क नेकाली ॾियण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। हिन ज़िले अंदरि गैर कानूनी रहंदड़ अफ़गानिन जी निशानदेही करण ऐं खेनि नेकाली ॾियण लाइ पुलिस ऐं ॻुझनि इदारनि खे कार्रवायूं वधीक तेज़ करण जी हिदायत पिणु ॾिनी। हुन चयो त हुकूमत पारां गैर कानूनी परडेहिन खे मुल्क नेकाली ॾियण लाइ मुक़ररु कयल आख़िरी तारीख़ 31 अक्टूबर 2023 आहे। तंहिं लाइ अॻु इन्हनि जी नेकाली खे यकीनी बणाए वञे। आख़िरी मुक़ररु तारीख़ खां बाद ज़िले अंदरि रहंदड़ गैर कानूनी अफ़गानिन ख़िलाफ़ कानून मुताबिक़ वधीक कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।